सिंध के रेगिस्तानी इलाइक़े थर में पानी की उणांठ जो मसइलो एक पेचीदा ऐं ॾुखियो मसइलो रहियो आहे। सदियनि खां थर में पानी जो मसइलो जीअं जो कोई तीअं मौजूदु आहे। थर में पानी की हासिलात जा ॿ ज़रिया आहिनि। हिकिड़ो खूहनि जो पानी यानी जर जो पानी ऐं ॿियो जेको बरसाति जो पानी जेको वसकारे में मुमकिन आहे। सो तव्हां ॾिठो हूंदो त थर में हिन वक़्तु जेका गर्मियुनि जी मौसम शुरू थी चुकी आहे ऐं उन में पाणी जो जेको मसइलो उहो शिदत इख्तियार करे चुको आहे। हिते जेको थर में जेको पाणी मिले थो खूहनि जो जेको खारो ऐं ॿाड़ो पाणी आहे ऐं तव्हां थर जे जेको 95% जेके ॻोठ आहिनि उन में थर जा माण्हू जेके आहिनि खारो ऐं ॿाड़ो पाणी इस्तेमालु कनि था, जॾहिं त 5% जेके माण्हू आहिनि उहे वाटर सप्लाई जो पाणी इस्तेमालु कनि था। ऐं जेके 95% माण्हू जेके खूहनि जो खारो ऐं ॿाड़ो पाणी इस्तेमालु कनि था उन में मुख़्तलिफ़ कीमियाई अनसर ऐं लूणियाट जो मक़दार मौजूदु आहे ऐं उन में पाणी में जेको आहे मुख़्तलिफ़ जेके कीमियाई अनसर जहिड़ो फ्लोराइड, आर्सेनिक, कैल्शियम, मैग्नीशियम ऐं ॿिया कीमियाई अनसर मौजूदु आहिनि, जंहिं करे इहो पाणी जेको लूणियाट जे मक़दार वारो जेको पाणी आहे इहो ज़हरीलो तस्वुरु कयो वञे थो। हिकु अंदाज़े मूजिबि थर जो जेको जर जो जेको पाणी आहे, थर जो जेको खूहनि जो जेको खारो पाणी आहे उन में 1000 ppm खां 1500 ppm ताईं जेको आहे लूणियाट जो मक़दार मौजूदु आहे, जंहिं सबबु इहो लूणियाट जो मक़दार वारो पाणी ज़हरीलो तस्वुरु कयो वञे थो। जॾहिं त WHO तरफ़ां 1000 ppm खां मथे जेको लूणियाट जे मक़दार वारो जेको पाणी आहे इहो सिहत लाइ हानिकारक करार ॾिनल आहे। ऐं यूनिसेफ जा इदारा तोड़े जेके आलमी इदारा आहिनि उहो बि इहो चवनि था त तक़रीबन जेको आहे 85% खूहनि जो जेको पाणी आहे उहो थर जो खूहनि जो जेको पाणी आहे उहो पीअण जे लाइक़ु न आहे। हिन वक़्तु जेका सूरत आहे त थर में जेको आहे पाणी न आहे। थर जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठाणा जेके आहिनि पाणी लाइ परेशान आहिनि। खूहनि में पाणी सुकी वियो आहे। गर्मियुनि जो जीअं मौसम शुरू थी वई आहे तॾहिं खां वठी जेको आहे वेरनि में पाणी कोन्हे, खूहनि में पाणी कोन्हे ऐं उन सां करे जेको आहे हिन वक़्तु थर जा जेके माण्हू आहिनि ॾूराइनि ॻोठनि ताईं वेलनि जा मेल पंधु करे जेको आहे पाणी हासिलु कनि था ऐं उहो पाणी जेको हासिलु करण में उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। उन करे वक़्त जी तक़ाज़ा आहे त हिन वक़्तु जेको आहे पाणी जे मसइले जे हल लाइ का रिथाबंदी कई वञे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम इहा पिणु आहे त थर